नाज़रीन, भिरिया सिटी भरिसां सरहल शाख जी खाटी न थियण सबबि पाणी जो वहिकिरो मुतासिर थियण करे हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे राणा अब्दुल सत्तार। जी राणा अब्दुल सत्तार। जी बिल्कुल हिन वक्त असां मौजूद आहियूं भिरिया सिटी में गुजरंदड़ शाख सरल माइनर 2 जंहिं असां हिन वक्त बीठा आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन शाख जी जेका आहे अरसे 5-6 सालनि खां वठी हिन महिल ताईं जेका खाटी न थी चुकी आहे। इन शाख ते जेको आहे हज़ारे एकड़ ज़मीनूं जेके आहिनि उहे बंजर ऐं गैराबाद थी चुकियूं आहिनि। तव्हांखे वधीक इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन शाख ते जेके आहिनि केतिरनि ई एकड़नि ते जेको मुश्तमिल बाग आहिनि, जिन में अंबनि जा बाग आहिनि, ज़ैतूननि जा बाग आहिनि, केलनि जा बाग आहिनि। आबादगार जेके आहिनि पंहिंजे फसलुनि जी पोखीअ लाइ जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हिन वक्त जेका आहे तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो हलां त हिन शाख जेको आहे तमामु लटियल आहे। हर साल जेका आहे इरिगेशन खाते पारां जेका आहिनि हिन शाख जी खाटीअ लाइ ईंदड़ करोड़े रुपया जेके आहिनि उहे करप्शन जी वर चढ़ी था वञनि, जंहिंजो नुक़सानु जेको आहे हितां जे आबादगारनि ऐं कुड़मियुनि खे पइजी रहियो आहे। तव्हांखे वधीक इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन शाख ते जेके आहिनि हज़ारे एकड़ जेका ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि जा आबादगार जेके आहिनि उन्हनि पारां पाण जेको आहिनि पंहिंजा हथरादू जेके बोरिंग जेके आहिनि पंहिंजे फसलुनि खे आबाद करण लाइ लॻाराया विया आहिनि, जिन ते लखे रुपया ख़र्च अचे थो। ही जेका शाख जेका आहे खाटी जंहिंमें न थी आहे उहा 16-18 किलोमीटर जेका आहे उन जी खाटी जेका न थी आहे। हर साल जेको आहे इरिगेशन खाते पारां शाखुनि जी खाटीअ लाइ जेके पैसा अचनि था उहे किरोड़नि जे हिसाब में अचनि था, जेके जेके करप्शन जे वर चढ़ी था वञनि। हिननि जे हितां जे आबादगारनि हुकूमत सिंध मुतालबो कंदे घुर कई आहे त तुर्त जेका आहे हिन शाख जी जेका खाटी कराई वञे ऐं आबादगारनि खे जेको आहे फसल लाइ पाणी जेको आहे उहो ॾिनो वञे। हींअर जेका हिननि जो वधीक चवणु आहे त कणिक जी जेका पोखी जेका उहा शुरू थी चुकी आहे, उन लाइ असां वटि जेको संदन वटि पाणी बि जेको न आहे, मौजूदु न आहे। इन्हनि जो वधीक इहो चवणु आहे त हिते जेको SDO जेको आहे इरिगेशन जेको आहे उहो हिन पासे को बि ध्यानु नथो ॾिए ऐं उहो असांजे जेके आहिनि दरख़्वास्तुनि ऐं उन्हनि ते जेको कन लाटार करे थो ऐं उन पारां जेके आहिनि केतिरी शाख जे मुंड में जेके आहिनि गैर क़ानूनी नूलियूं ऐं झटा पिण लॻाराया विया आहिनि। असां SDO इरिगेशन सां राब्तो करण जी कोशिशि कई आहे, मगर हुन जेका आहे असांजी टेलीफोन बि अटेंड न कई आहे। ऐं हिननि जो आबादगारनि जो वधीक इहो बि चवणु आहे त SDO जेको आहे ऑफिस में बि कोन थो अचे ऐं हिननि जो मुतालबो आहे त फौरन जेको आहे हिन अहम मसइले ते जेको ध्यानु ॾेई ऐं हिन शाख जी जेका खाटी कराए ऐं आबादगारनि ऐं हारियुनि मां जेका आहे बेचैनी ख़तमु करे सघिजे, त जीअं हू पंहिंजो फसल जेको आहे आसानी सां काए सघनि। जी।